दोस्तन में गुज़ारिश आहे किताब तो दोस्तन करी होजे हिन जी मिठाई आहे असां जो पर हिते हिन महफ़िल में मां खे पंजाब मिला चओ सुभान अल्लाह ये बुलंद आवाज़ में चओ सुभान अल्लाह दोस्तन किताब खड़ी हो असां दीवाना हो असां दीवाना दिल बरसाएगा है दिल बरसाएगा जेके दिल बरसाएगा दीवाना तो बुलंद करे झूमी झूमी असां दीवाना हो असां दीवाना हो है असां दीवाना हो दिल बरसाएगा है दिल बरसाएगा ओ साईं चादर पटको पाए चेहरे पे बुरख सजाए जो सुभान अल्लाह ओ साईं चादर पटको पाए चेहरे पे बुरख सजाए ओ चेहरे पे बुरख सजाए हर जाए पे सदरायो हर जाए पे सदरायो दिल बरसाएगा है दिल बरसाएगा ओ जे जदर ते नसीर निवाणा असा करमी आयो बिकाणा ओ जे जदर ते नसीर निवाणा असा करमी आयो बिकाणा असा करमी आयो बिकाणा गुण गाए गुण गायो दिल बरसाएगा है दिल बरसाएगा असा दीवाना दीवाना दिल बरसाएगा है दिल बरसाएगा ओ शहर लालो रायक में मिठल साईं आयो ऐ शहर लालो रायक में मिठल साईं आयो मुर्शिद मातली वारो मिठल साईं आयो सुभान अल्लाह ऐ शहर लालो रायक में ऐ साल ते मोजे अंगण साल ते मोजे अंगण आसैया हुई दिल में साल ते मोजे अंगण आसैया हुई दिल में सोई अंगण ते सो मारो मिठल साईं आयो ऐ शहर लालो रायक में है नसीरन माणा दर्शन थियो जलने सोने दो है नसीरन माणा दर्शन थियो जलने सोने दो नैया कर दो मुझारो मिठल साईं आयो शहर लालो रायक में मिठल साईं आयो शहर लालो रायक में सुभान अल्लाह सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाह अज़ीम मु सवेर यो आरज़ू पे कयो त अल्लाह जो शान अल्लाह जे महबूब जो शान महबूब जे यारन जो शान वरी अल्लाह जे कामिलन आरिफन सालिहन गानन जो शान जेकॾहिं तोखे मिलंदो त हिन जमायत में मिलंदो कॾहिं कहिड़े मौज़ूअ ते प्रोग्राम कॾहिं कहिड़े मौज़ूअ ते प्रोग्राम के जमायतूं हिकु ॿ प्रोग्राम करे थकिजी पवंदियूं आहिनि पर सुभान अल्लाह हिन अहले सुन्नत वल जमात जे मथां महबूब मदीने वारे साईं जी निगाह करम जो अल्लाह ताला जे शान जूं महफ़िलूं कब तोखे ही जमात में लहण वारी मिलंदी महबूब मदीने वारे साईं जे शान जूं महफ़िलूं तोखे ही जमात में लहण वारी मिलंदी सहाबा किराम जे शान जे लहण जूं महफ़िलूं तोखे ही जमात मिलंदी अल्लाह ताला जे नेक सालिह कामिलन गानन जे शान जूं महफ़िलूं
अल्हम्दुलिल्लाह इंदर महीनो महबूब मदीने वाले साईं के बचड़न जे शहादत जो महीनो जेके तोखे मल्हाइण जे लाइ शरीयत मुताबिक ऐं महबूब जे हुक्मन मुताबिक ये प्रोग्राम मल्हाइण वाला तोखे मिलंदा तभी सुन्नत जमात वाला मिलंदा। अल्हम्दुलिल्लाह यो महीनो भी प्रोग्राम का खाली कोने को इंशाअल्लाह ताला हर इलाके में इन महबूब के बचन के शान जो महफिल मल्हाई हैं त उन सिलसिले सा असांजे इलाके में भी अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम हर जगह ते थींदा वो जेके जिते सहूलत होले वो उन प्रोग्राम में शरीक थींदो ऐं जरूर थींदो छो त असां महबूब जे बचड़न जा आशिक आहियूं त इंशाअल्लाह ताला शह मुहर्रम शहर लालूराग में खास के महला दरगाह सैयद अली गौर शाह बुखारी वटे अजीम शान जलसाए शोहदाए करबला मनाए वेंदो जिनमें खुसूसी खिताब फाजिल नौजवान शीरी जबान हजरत अल्लामा मौलाना साईं अब्दुल फत्ताह फातिह भट्टी जी किताब का फरमाइंदा जमात सगोरी के उनमें शिरकत की दावत है ऐं इंशाअल्लाह ताला वरी सागे महीने में 10 मुहर्रम हराम की रात हर साल जिया हिन दही के रात भी शहर लालूराग में निसार रहमान पेचुओ साहब जे सेलन में हर साल प्रोग्राम थींदो आहे ऐं हिन साल भी वडे अकीदत ऐं एहतराम सां इन महबूब जे बचड़न जो शान मल्हायो वेंदो जंहिंमें खुसूसी खिताब हजरत अल्लामा मौलाना कारी गुलाम अकबर सेहड़ो हुसैनी साहब ने फरमाइंदा उनमें भी ता सभी जमात के शिरकत की दावत है। अल्हम्दुलिल्लाह 8 मुहर्रम शरीफ के ॾींहुं वारह जे लगे कोठ फैज मोहम्मद सोढर में पीरे तरीक़त रहबर शरीयत हजरत किबला मोहम्मद अल मारूफ मिठल साईं जेके असां करमी मोहब्बत सां शेरे दिलबर के लक़ब सां सॾींदा आहियूं उहे उते सुहिणो बयान फरमाईंदा उन जी बि तव्हांखे दावत आहे ऐं इंशाअल्लाह ताला 13 सेप्टेम्बर 12 मुहर्रम जो ॾींहुं थींदो वगन शहर में अज़ीम आली शान प्रोग्राम हर साल थींदड़ा उहा भी तव्हांखे दावत पिया ॾियूं त उनमें असांजा महबूब पीरे तरीक़त रहबर शरीयत काते शिरको बिदअत रईसुल मुस्लिफीन ताजुल औलिया किबला महबूब दिलबर साईं मदनी जन किताब फरमाइंदा उहा भी तव्हांखे दावत आहे। अल्हम्दुलिल्लाह ये दावतूं वरी ईंदड़ प्रोग्रामन में वरी ॿिया भी तव्हांखे प्रोग्राम ॿुधाईंदा रहंदासीं प्रोग्रामन में शौक़ सां मोहब्बत सां शरीक थियो हींअर बिना देर जे ऐं पंहिंजे आयल मेहमान पंहिंजे हयाम जे ठार पीरे तरीक़त रहबर शरीयत साहिबजादा मोहम्मद अल मारूफ मिठल साईं शेरे दिलबर जंहिंजी खिदमत में मुहद्दिबाना गुज़ारिश कंदुसि त पाण अची करे तव्हां असांजे सीननि खे महबूब जे इश्क सां ऐं महबूब जे बचड़न जे इश्क सां तव्हां असांजे सीननि खे ठारीनि चओ सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर जमात अहले सुन्नत मुंहिंजो साईं दिलबर साईं दुरूद शरीफ
पूरी जड़ी हदिया को अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अहले बैतिहि अजमाइन। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुल ला अस्अलुकुम युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला महबूबना मुहम्मद सय्यिदिना व सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना व तबीबिना व नूर क़ुलूबिना सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहले बैतिहि अजमईन। तो कोई नबी आलमीन दुरूद शरीफ फरमाओ। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अहले बैतिहि अजमईन। मुझा मेरा दोस्तों बुजुर्गों भाइयों, अल्लाह ताला करम शाह सबनी की हिदायत नसीब फरमाए। मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। इन्हीं मोहब्बत में जियारे, इन्हीं मोहब्बत में शर्म मौत अता फरमाए। जवानी अजो की इन बारह और वकार महफिल के खुसूसी खिताब करने जिला जा मिठड़ा मुर्शिद करीम सय्यदी व सनदी व मौलाई किबला दिल से तशरीफ फरमा जना हुआ। सनद जी तबीयत मुबारक नसाज के बायस पाना चीज सरिया इंशाअल्लाह जिससे सलामत होगी लालू में महफिल बार-बार थी जुरांदी इंशाअल्लाह। तमाम साईं की सेहत के दुआ करो। अल्लाह उनकी खिदमत हयात अता फरमाए। उन्हें जो सहाय सनत कायम फरमाए। सेहत तंदुरुस्ती आफियत अता फरमाए। ये प्रोग्राम करा गया नाई जुलज दिहाड़े नाई मुहर्रम नाई मुहर्रम शरीफ वही इसमें आए यादे इमाम हुसैन अली मकाम अलैहिस्सलातु व तस्लीम में सजाया हुआ। अल्लाह दुआ है रब शाल सके अहले बैत अतहार की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। आमीन आमीन। कुरान मजीद फुरकान हमीद में जहां एक मुबारक आयत में कुछ हिस्सों नंबर की तिलावत है। उन्हें मुबारक आयत में अल्लाह ताला एक अजीम अमर फरमाया। रब फरमायो कुल अभी इरशाद फरमाए पंजी उम्मत के जो पंजी उम्मत के ओ उम्मत जेका लालू रंग में इमाम हुसैन की शान बढ़ाने जिला जवाब फरमाए। अभी इरशाद फरमाए पंजी उम्मत के ला अस्अलुकुम अलैहि अजरा मां पंजे दीन सेखारण जे मथा तवा का उजरत तलब नथो कया। तवा का बदलो नथो वठा। तवा के दीन सेखारियो, तवा के इस्लाम सेखारियो। जे दीन न सेखारिया त तवा जहन्नम जे तर में वञी पवा। जे मां इस्लाम तवा के न बुधाया गुमराही जी दंदर में फासिया फाथल हो हा। मु मोहम्मद मुस्तफा तवा के अल्लाह जो नालो सिखारियो आहे। मु मदीने वाले तवा के इस्लाम जी दौलत अता फरमाई आ।
अहिड़ी दौलत जेका तोखे अबे जे विरसे खां न मिली सघे, को कमाइण सां अहिड़ी दौलत न मिले। तूं सॼी ज़िंदगी मगज़मारी करी कमाई ऐं पूरी हयाती पूरी लॻी वञे, पैसो कमाए सघी थो, दौलत कमाए सघी थो, सोन कमाए सघी थो, घर ठाराए सघी थो, पर इस्लाम जी दौलत मिली आहे त मदीने वारे साईं जे दर तां मिली आहे। नथा जो सुभान अल्लाह तकलीफ़ आहे या कि कसम विधो तो महाकाई जा माया सुभान अल्लाह ला असलुकुम अलैहि अजरा। मूंखे पंहिंजे दीन सेखारण जे मथां का उजरत न खपे। तव्हां हिकिड़ी शइ कलमिया थो जे नबी सुनो असां खां सिर घुरे न त लालू रंग वारा सिर बि महांगो सौदो न आहे, सौदो सस्तो आओ नबी सुनो सिर घुरे त इहो करसान सौदो थियो। जे नबी सुनो माल घुरे त आशिक़ पंहिंजी जिंद जान नबी जे नाले ते कुर्बान करे। आओ न हज़रत बिलाल साईं सैयदना बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने जी गली मां गुज़रंदा हुया, जॾहिं महबूब की जंग ते वेंदा हुया, जिहाद ते वेंदा हुया, हज़रत बिलाल पढ़ो ॾींदो हुयो आहे को जेको मदीने वारे साईं जे नाले ते पंहिंजी जान ऐं पंहिंजो माल कुर्बान करण जे लाइ निकिरे। ऐं जॾहिं बिलाल मदीने जी गली मां ऐलान कंदो हुयो त आशिक़ पंहिंजा बच्चा ॿार छॾे महबूब मुस्तफा जे दर ते हाज़िर थींदा हुया। लबैक व सअदैक या रसूल अल्लाह, फिदाक अबी व उम्मी व इतरती अहली व इयाली या रसूल अल्लाह। मुंहिंजा महबूब असां हाज़िर आहियूं, असांजो अबो अम्मा अहल औलाद अयाल तुंहिंजे नाले ते कुर्बान आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। साहबी हिकु साहबी नई शादी थी, गज़वाए उहद ते वञण पिया, नई शादी थी, घरवारी चयसि ॿाहिरि ऐलान थियो आहे महबूब मुस्तफा जो आहे को जेको सिर जे। नई शादी थी अथसि, घरवारी पहिरीं ॻाल्हि हुजे त माण्हू पासो कोन छॾींदो आहे ज़ाल जो, पर चई तूं तो जहिड़ियूं सभई ज़ालूं हुजनि पंहिंजे नबी जे नाले ते कुर्बान कर। दुआ घुरी वियो या अल्लाह वापसि न मोटा वञा त मुंहिंजो सिर यार जे नाले ते कुर्बान थियो। सुभान अल्लाह। आशिक़ सईद जे हाल असां त कली दावा कई आहे, आवाज़ आई ए पढ़ारो पढ़ियो देखियो मां की आवाज़ समझ में नथो अचे, सुभान अल्लाह त मां निकिरे नहीं। मुझे पिछले मुर्शिद दिलबर साईं मदनियत सिर के न ॾींदो, अरबियत सिर के न ॾींदो, सहंदो सूर हज़ारो यार, सहंदो सूर हज़ारो यार, मदनियत सिर के न ॾींदो, साईं ते सिर के न ॾींदो, सहंदो सूर हज़ारो यार, सहंदो सूर हज़ारो यार, मदनियत सिर केर न ॾींदो। ओ सिर जी सैन बिलावल हणंदो, सुभान अल्लाह, सिर जी सैन बिलावल हणंदो, किरंदा कंध हज़ारो यार, किरंदा कंध हज़ारो यार, किरंदा कंध हज़ारो यार, अरबियत सिर केर न ॾींदो, साईं ते सिर केर न ॾींदो, सहंदो सूर हज़ारो यार, सहंदो सूर हज़ारो यार, मदनियत सिर केर न ॾींदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अल्लाह ताला केर नबी जे नाले ते सिर ॾियण जी बात यार जान घुरे त ॾिबी इंशाअल्लाह। लबैक या रसूल
सुभान अल्लाह रब कुछ कर लो साईं फरमाइंदा सिर रखबेदा ला असअलुकुम अलैहि अजरा सिर्फ मुझे गुरना सो दोसा हुआ इल्ला काश न पे मगर अल मवद्दत फिल कुर्बा सुभान अल्लाह एकड़ी से घुरा जो जो मुझे कुराबतदार सा मोहब्बत रखण वाला मुझे अल्लाह सल्लल्लाहु अलैहि जेको हिकड़ो दफो मुझे मथा दुरूद पढ़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अल्लाह ताला 10 रहमत मुझे मथा वसाईंदो मुझे मथा दुरूद पढ़ंदो तेसी मौत नहीं मुझे मोहम्मद मुस्तफा जो दीदार करे साईं करीम फरमाए मुझे मथा दुरूद तो पढ़े क़यामत के आए तेसी जन्नत में कौन मुझे मुझे मथा दुरूद पढ़ण वाला के पास जी शफाअत कराए जन्नत में सुभान अल्लाह हाने तो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु उम्मत के मां अल्लाह जो हबीब तवागा दुनिया में पजे दीन से खाने जे बजाए काश न तो घुरा इल्लल मवद्दत फिल कुर्बा सुभान अल्लाह बस मुझे अहल बैत सा मोहब्बत रखण वाला थियो मुझे घराने सा मोहब्बत रखण वाला थियो मुझे अहल बैत सा मुझे वेझो रहण वारन सा मोहब्बत रखो कुरान जी या आयत अहल बैतन जी मोहब्बत जे मथा वजूब साबित करे रही आहे सुभान अल्लाह नबी घुरे ऐ असा नबियों तयो नबी सा वफादारी न चेबी हबीब को सवाल कन ऐ असा वो सवाल पूरो न कयो यो असा जो ईमान नाहे सुन्नी हुआ नबी जो फरमान बुधे उन वक्त अमल करे दिखारींदो आहे सुभान अल्लाह आओ सुभान अल्लाह महबूब फरमान मुझे अहल बैत से मोहब्बत रखो साईं आलम सुबुरा वेठा है पूछा के कुरान में अमर जो नालो अचे तो वह वजूब ते मथा दलालत कंदी या गाल मुझे महबूब फरमायो नबी सवाल कयो नबी पूछा करे ऐ असा जवाब दियो नबी घुरे असा न दियो ते यो इंसाफ नाहे या वफादारी नाहे मोहब्बत वारो बानो ओ जेको मुझे लजपाल नबी फरमाए ऐ चवे मुझे महबूब मोहब्बत त परे जी गाला सिर चवे त कोरे कपे तुझे कदमन ते घोर करे जे सुभान अल्लाह सुभान अल्लाह कुरावदार के सही इब्ने खुजैमा अल्लामा इब्ने हातिम रहमतुल्लाह अलैहि हदीस दिया सहाबा किराम अर्ज के हजरत सैयदना अबू सईद खुदरी रदियल्लाहु ताला अन्हु राविया कि या रसूल अल्लाह मन कुराबतुक या रसूल अल्लाह फरमायो तो तुम्हारा कुराबतदार के रहन हाउला इल्लदीन वजबत मवद्दतुहुम जिनजी मोहब्बत कुरान असाजे मथा फर्ज कई आहे हबीब के रही मुझे लजपाल हबीब
केर जिनकी मोहब्बत असांजे मथा वाजिब आ त कुरान हबीबन करीमन फरमायो अलीयुन व फातिमतो व वलदा एकड़ो अबू अलिया हिकड़ी फातिमतु ज़हरा है ऐं इन्हनि बिन्ही जा बचड़ा हिकड़ो हसन ॿियो हुसैन सलामुन अलैहिम जेको इन्हनि सां मोहब्बत रखे उन ॼण के कुरान जी इन आयत ते अमल करे ॾेखारियो आहे सुभान अल्लाह आवाज़ समझो था समझो सुभान अल्लाह ये भी मुबारक है मुस्नद अहमद बिन हंबल में मुजल्लद पाल नबी लम्मा नज़लत कुल ला अस्अलुकुम अलैहि अजरन इल्ला अल मवद्दत फिल कुर्बा जरे आयत मुबारक नाजिल थी कालू या रसूल अल्लाह हजरत सैयदना इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए सहाबा किराम अर्ज कियो या रसूल अल्लाह व मन कुराबतुका हाउला अल्लज़ीन वजबत अलैना मवद्दतहुम ओ मुझा महबूब वे केर आहिनि जिनजी मोहब्बत असांजे मथा वाजिब आ जिनजी हुब असांजे मथा लाज़िम करार ॾिनी वई आहे जिनजी मोहब्बत असांखे फर्ज़ करार ॾिनी वई आहे हबीबा ॿुधायो असां उन्हनि सां मोहब्बत रखूं जीअं तूं असांजे मथा राज़ी थी वञी सुभान अल्लाह फरमायो केर काल अलीयुन व फातिमतु व इब्नुहुमा फातिमा ऐं उनजा साहिबजादा हसनैन करीमैन रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जेको इन्हनि सां मोहब्बत रखंदो मुंहिंजे लजपाल नबी फरमायो उन ॼण के कुरान जी आयत ते अमल करे ॾेखारियो आहे नबी तख़सीस फरमायो कुरान में घरवारा बचन था अहल बयान बचे तो नबी जो घर वालों बचन थियूं नबी जा चाचा बचन था नबी जा सहाबी बचन था जेके कुर्बत में रहण वारा हुया जेके वेझो रहण वारा हुया मुझे लजपाल नबी जे वेझो रहण वारा भी अल्लाह ताला उन्हनि खे भी कुराबत जे दायरे में आंदो आहे पर मुझे महबूब तखसीस फरमाई खुसूसियत अता फरमाई ए दुनिया वारो इन कुरान जी आयत जो मिस्दाक अली फातिमा ऐं हसनैन करीमैन रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन आहिनि इन्हनि सां मोहब्बत तव्हांजे मथां वाजिब करार ॾिनी वई आहे जेको इन्हनि सां मोहब्बत न रखंदो सो जन्नत जो आसरो न करे मुंहिंजी शिफात जो आसरो न करे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा फरमायो वो मुंह में उम्मीद न रखे शिफात मां मोहम्मद करीम उन्हनि जी कंदुसि जेके मुंहिंजे अहल बेतन सां मोहब्बत रखण वारा आहिनि वरी तो सुभान अल्लाह तिरमिज़ी शरीफ की हदीस अहिब्बुल्लाह लिमा यखलुकुम मिन निअमिही व अहिब्बुनी बिहुब्बिल्लाह व अहिब्बु अहल बैती लिहुब्बी मुझे महबूब फरमायो त अल्लाह सां मोहब्बत इन जे करे आहे जो उन असा के बेशुमार नेमतों अता फरमायूं आहिनि अल्लाह सां मोहब्बत कयो रब सां हुब रखो अल्लाह जी मोहब्बत इन जे करे जो रब असांखे ज़िंदगी ॾिनी ॾिसण जे लाइ अखियूं ॾिनई ॻाल्हाइण जे लाइ ज़बान ॾिनई ॿुधण जे लाइ कन ॾिनई हलण जे लाइ पेर ॾिनई कमकार करण जे लाइ हथ ॾिनई नक ॾिनई साह खणण जे लाइ असांखे सही ईअं बनाए हज़ारे नेमतूं जेके गणी त गणे न सघी शुमार करी त शुमार न करे सघी हबीबन फरमायो इन जे करे अल्लाह सां मोहब्बत रखो व अहिब्बूनी बिहुब्बिल्लाह ऐं अल्लाह जे करे मूं मोहम्मद मुस्तफ़ा सां मोहब्बत रखो ऐं मुंहिंजे करे मुंहिंजे अहल बेतन सां
हुब रखण वारा बणजी वञो। अवा हदीस समझ में अचंदियो लिखंदियो मुझे खातिर मुझे घराने सां मोहब्बत रखो। हिकड़ी गाल में नबी सुने सभई ॻाल्हियूं मानियो। अहल बैत जी मोहब्बत यानी कि ऐन मदीने वाले जी मोहब्बत, मदीने वाले जी मोहब्बत ऐन अल्लाह जी मोहब्बत आहे। यानी कि जिन्हें इमाम हुसैन से मोहब्बत रखी या हुसैन जी मोहब्बत न मुझे इमाम जी हुब्ब नाहे, नबी जी हुब्बा अल्लाह जी मोहब्बत आहे। गाल बने दिया सुभान अल्लाह। हबीबन करीमन जो हर अमल, नबी सुने जो हर फरमान, नबी सुने जो हर अमल असा जिला हुज्जत है। असा पीरन के ऐं सैन जा पंहिंजे रूहानी पेशवा की हुज्जत बनाईंदा आहिनि। कुरान जे मथां हदीस जे मथां मुर्शिद के चराजी जो हुज्जत आहे असांजी न। अव्वल असा जिला शे आहे मदीने वाले साईं जी सुन्नत। बेशक समझो था बेशक अल्लाह जो फरमान, मदीने वाले साईं जो फरमान, पीर हुजे मीर हुजे वॾे हुजे बादशाह हुजे, हर के का वधीक शरीयत आहे तरीक़त में ऐं शरीयत में सब का अव्वलीन शे आहे त इत्तिबाए मुस्तफा करीम। बेशक सुभान अल्लाह। असांजी सिंधी कौम पीर परस्ता, ये पीर चवंदो उनखे पीर के इल्म आहे ई कोन्हे को, उन पंहिंजे लेके ॻाल्हि हणी छॾी। पोइ साईं मुंहिंजा चवंदा भले क़ुरान हुजे हदीस हुजे, पीर चवंदा ॻाल्हि सही आहे न। मिठा पंहिंजे ईमान खे ताज़ो कर, उजागर कर। नबी जे फरमान खां वधीक कंहिंजो कोन नाहे। दिल ते लिखी छॾ त जीअं नबी अमल कयो उहो ई अमल असां जे लाइ आला आहे। को मुल्ला को मुफ्ती उथी गलत फतवा ॾेई छॾे, को पीर उथी पंहिंजे मुरीदनि खे सेखारे, हीअ ॻाल्हि हीअं न आहे। हालांकि मुस्तफा करीम हिकिड़ो फरमान फरमायो हुजे, यादि रखो त फ़ौक़ियत नबीअ जे फरमान खे ॾिबी, अव्वलियत महबूब जे फरमान खे ॾिबी, अव्वलियत अल्लाह जे क़ुरान खे ॾियणी आहे। अहल बैत सां मोहब्बत न रखो। अहल बैत जी मोहब्बत जायज़ न आहे। ॿुधो मुझे महबूब जानी वाणी बे इमाम हुसैन जी मोहब्बत सेखारी। हिकिड़े ॾिहाड़े हज़रत सैयदना उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु, सुभान अल्लाह, सुनन तिरमिज़ी जी रिवायत, सुभान अल्लाह, 14 सदी में पैदावार मौलवी हो जाए। अहल बैत जी मोहब्बत सहाबा जी मोहब्बत खां जुदा है। सहाबा अहल बैत धार हिन पर ॿुधो उमर साईं हिकिड़ो दफ़ो अचे पियो ऐं साम्हूं मुंहिंजा लॼपाल नबी पिया अचनि। कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हामिल हुसैन इब्न अली अला आतिकिही। हिकड़े दिहाड़े मदीने जी गली मां मुंहिंजा लॼपाल नबी अचनि पिया। मदीने जी गली गली बेशक जिते आशिकन जी परभोर रहंदी, सुभान अल्लाह, जिते परावन खे पंहिंजो कयो। बेशक मदीने वञो न, जेके विया अंदर जी ख़बर आहे, जेके न विया अल्लाह ॾेखारींदो। आमीन आमीन सुभान अल्लाह। ओ जिब्रील वेंदो सुभान अल्लाह, सैयद जी सलामियते मदीने पाक में फलकन ताचन फौजूं गोहर जी गुलामी ले मेलो अमतल हर दम हर वार मदीने में मिया मोहब्बत वारन खे
पैगंबर साईं तकरीर छटड़ो ना है वेंदो याद में बेवफाई करे भजी ओ मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में छजा बारी बख्शे कुल बदकार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में सुभान अल्लाह उजत गोस कुतुब के अब दालब ईंदाइन साईं जे खजाने से झोल भरींदाइन सुल्तान सकी सरवर ओ सुल्तान सकी सरवर आशा मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में सुभान अल्लाह है छड़ सिंध सगोरिया के हल दिल पर साईं का है सगोरिया के हल लागा पाला है भली जान बजा सुकून माल दुनिया वदी कमाई थई जान बजा वरदादी पर हली जान बजा सुकून दीदार मदीने में मिलिया मोहब्बत वारन खे दीदार मदीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिल करीब है कोठल पढ़ो सल्लल्लाहु अलैहि हामिल हुसैन इब्न अली अला आतिकी मुझा महबूब मदीने जी गली मां पिया अचन ऐं सदन कुल्हण ते इमाम हुसैन वेठल आहे हुसैन हाँ बेशक सुभान अल्लाह घर में ना घर में बारन के साथ खड़ा है हाँ बेशक हां सुभान अल्लाह घर में बारन के खड़ा है सुभान अल्लाह कुल दिन झोली में खड़ा है सब प्यार मोहब्बत करता है बाहर निकलता है छोरा घर में अंदर मेरा कपड़ा खराब कर हक हक परे छोरा धक्का लगा दी दामन करा दी मान में बता दी बेइज्जती न थी वने मानो जो है छोरा ने कुल देखना होते बारन से खेचल करे अल्लाह हक हां दुनिया भर की दिखारी कासी पर खबर ना है तर नबी जी सुन्नत चाहे सुभान अल्लाह घर में तो प्यार कबो पर मदीने वाले साईं गलिए मां तशरीफ फरमा थी रहा हुआ नंढड़े इमाम हुसैन के पंजे कुल्हन ते सवार कयो प्यार सुभान अल्लाह अर्ज के उतर नबी जो हर फेल हर अमल असा जे ला हुज्जत आहे जे नबी कयो उहे करणो आहे मुझा महबूब जो कुल्हन ते इमाम हुसैन के खयो पिया चन हजरत उमर सुने डिठो पाण फरमाइन ता निमल मरकब रकिबत या गुलाम वहरे छोकरा वहरे हुसैन तुझी सवारी जो कुल्हा नबी जाए तू सवार पे वची क्या बोला वाह छोकरा तुझी सवारी अच्छा तारीफ करना है ना वाह वाह सवारी है जिन हबीब करीम ने अगाल दी हाने बार के खणन सिखाए न वो अमल अलग थियो पर हकीकत में महबूब इमाम हुसैन जी मोहब्बत पे सिखाए इज्जत तो कीर पे सिखाए न
पर फरमान क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व निअमर राकिबु हुआ जिस सवारी भलियात दुनिया वारो दो स्वार्ग मामूली नाहे यो बुत अजीम आहे। मस्जिद नबवी में निकता साईं करीम जो निकता हिकड़े पासे सहाबी हुजन जमात सां गॾु अचनि पिया जे तार में चंद्र निर्वार हूंदो आहे ये महबूब पंहिंजे गुलामनि सां गॾु अचनि चंद्र चवाए सचो सुभान अल्लाह जे मठियां मूर न भाईए चंद्र चवाए सचो जे मठियां मूर न भाईए कदे उभरी थोरड़ो कदे उभरी मच गच मुंह में बरी मच पर मट न भाया महबूब जे सासे सिचन उभरन 84 चंद्रन पर लिल्लाह रिय प्रियन हुंदा हुमा भाया गलती हुए और उर्दू जो चाहे तो चले चांद से तशबीह देना अरे ये कोई औकात है चांद से तशबीह देना ये कोई औकात है उसके मुंह पर छाइयां मेरे आका का चेहरा साफ है। गुलामन सां गॾु महबूब अचनि पिया हज़रत इमाम हुसैन पारनि सां रांदि पिया खेॾनि मुंहिंजा लॼपाल नबी वेझो आया फतफ़िक़ सबियु यफ़िरु हाहुना मर्रतन व यफ़िरु हाहुना मर्रतन मुंहिंजा महबूब सुहिणा उन नंढड़े शहज़ादे इमाम हुसैन खे झलण जे लाइ अॻियां वधिया। या तिरमिज़ी शरीफ में मुस्नद अहमद बिन हंबल में मज़ीद लफ्ज़ अचनि था त साईं करीम उन पहाड़नि जे विच में मदीने जी गली में वेही रथा पट ते वेही रथा जे दुनिया वारा ॾिसनि माण्हू ॾिसनि अॻियां ॿियनि खे ॿुधाइनि त हे दुनिया वारो इमाम हुसैन जी मोहब्बत आम शइ नाहे का वॾी ॻाल्हि आहे। इमाम हुसैन के झलियो नंढड़ा ॿार हुया हबीबन सां मज़ाक कंदे रांदि खेॾंदे केॾीमहिल हेॾे पिया छॾाए भॼी वञनि केॾीमहिल हेॾे पिया छॾाए भॼी वञनि मुंहिंजे महबूब सुहिणे हज़रत सैयदना इमाम हुसैन अली मक़ाम खे भाकुर भरियो हिकिड़ो हथ सनन जी खाटीअ हेठां रखियनि ॿियो हथ सनन जे मथे मुबारक ते रखियनि ऐं पंहिंजा लबे अतहर इमाम हुसैन जे चपन ते रखनि था ऐं फरमाइनि था हुसैन मिन्नी अना मिन हुसैन हे जेके आदर वेठा आहिनि त ख़ुशि दिलि न पोयां तव्हांखे निंड लॻी आहे भाकुर भरे पंहिंजा ॿिन्ही हथनि में इमाम हुसैन जो सरे अक़दस रखे चप्पल मुबारकनि ते चुमी ॾेई फरमाइनि था हुसैन मिन्नी व अना मिन हुसैन हुसैन मां हुसैन मौया अहब अल्लाह मन अहब हुसैना जेको इमाम हुसैन सां मोहब्बत रखंदो त अल्लाह वरी उन सां मोहब्बत रखंदो आहे। नचो सुभान अल्लाह समझ में कोन आई मज़ाक किया इमाम हुसैन अली मकाम के महबूब भाकुर आदो फरमाइंदा हुसैन मां हुसैन मोया
अल्लाह उन सां मोहब्बत रखंदो आहे जेको हुसैन सां हुब रखंदो आहे। हिकिड़ियूं ॻाल्हियूं कुझु मसलकनि सां मुंसलिक थी वियूं, सम्झो था? माण्हू चवंदा आहिनि त बाबा इहो कमु कंदासीं त असां इन्हनि सां तशबीह रखंदासीं, इहो कमु न करणु घुरिजे। मिसाल तौर तौहीद जी ॻाल्हि कयूं न, माण्हू चवंदा आहिनि वहाबी थी वियो। नबी जे इश्क जी ॻाल्हि कंदासीं दुनिया वारा चवंदा आहिनि बरेलवी आहे। अहल बैत जी ॻाल्हि कंदासीं चवंदा आहिनि शियो आहे। आओ साहबा जी ॻाल्हि कंदासीं देवबंदी आहे। न मिठा ये शयूं लाज़िम मलज़ूम आहिनि, दीन जो हिस्सो आहिनि। नबीअ जो इश्क लाज़िम आहे, के मसलक सां के मक्तबे फ़िक्र सां लाज़िम करार न ॾिबो। तौहीद इस्लाम जो जुज़ आहे, इनखे के हिकिड़े मसलक सां लाज़िम करार न ॾिबो। इश्क़ मुस्तफ़ा, इश्क़ सहाबा, अदब सहाबा, वलियन जी ताज़ीम के हिकिड़े मसलक सां मुंसलिक न रखबी। यो सुन्नी जवाना जेको रब खे वहदहु ला शरीक मञंदो आहे, अबे अम्मा जिंद जान माल खां वधीक नबीअ सां इश्क रखंदो आहे, सहाबा किराम जी ताज़ीम कंदो आहे। बारे सुन्नी तुंहिंजी मोहब्बत वलियन सां ऐं अहल बैतन जी मोहब्बत, अहल बैतन जी हुब जे सीनन में आहे त सही माना में सुन्नी जवान जे सीने में आहे। माण्हू चवंदा त अहल बैत जी ॻाल्हि कंदासीं त माण्हू चवंदा त इहो शियो थी वियो। अहल बैत जी ॻाल्हि न कयो। घणा सुन्नी आलिम आहिनि, उन्हनि जो बि इहो रवैयो। अहल बैत जी ॻाल्हि न कयो, डिॼंदा। मोहरम शरीफ़ जो महीनो ईंदो त उन्हनि खे ख़ौफ़ थींदो, उन्हनि खे डप थींदो त छाजे लाइ अहल बैत जी ॻाल्हि कयूं, मथां असांजे मथां का फ़तवा लॻी वञे। इमाम नसाई रहमतुल्लाह अलैहि फरमाए, इमाम नसाई जी वॾी मोहब्बत हुई अहल बैतनि सां, ऐं इन अहल बैतनि जी मोहब्बत जे करे ई इमाम नसाई जे सुनन नसाई सही हदीस जो किताब आलिम सगोरा वेठा आहिनि जा सियासत जा जेके किताब आहिनि, उन्हनि में हिकिड़ो किताब सुनन नसाई आहे। इमाम नसाई खे अहल बैतनि जी मोहब्बत जे करे ख़ारजुल क़त्ल करे छॾियो। पाण फरमाइनि था जे अहल बैतनि जी मोहब्बत में मूंखे शियो जो मां शियो आहियां, पर मां अहल बैतनि जी मोहब्बत कोन छॾींदुसि, अलीअ जी हुब कोन। नजी सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुल्ला अली कारी मिरकात शरह मिशकात शरीफ में इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह जो शेर लिखियो है त या अहल बैत रसूलिल्लाह हुब्बुकुम फरदुन मिनल्लाह मिनल कुरआन अंज़लिही। ए अहल बैत मुस्तफा ए रसूलुल्लाह जा घराना, तव्हांजी मोहब्बत अल्लाह असांजे मथां फर्ज़ करार ॾिनी आहे। कफ़ाकुम मिन अज़ीमिल क़द्र अन्नकुम मन लम युसल्लि अलैकुम ला सलात लहू। इमाम शाफ़ी तो फरमाए ए अहल बैतो, नमाज़ में बि तव्हांजी मथां सलात पढ़ण, दुरूद पढ़ण लाज़िम करार ॾिनो वियो आहे। जेको अहल बैतनि जे मथां दुरूद न पढ़ंदो, इमाम शाफ़ी जी फ़तवा आहे त उनजी निमाज़ ई कोन थींदी। निमाज़ कामिल तॾहिं थींदी जॾहिं अहल बैतनि जे मथां दुरूद पढ़ंदे। पढ़ंदा आहियूं दुरूद? असां हनफियुनि वटि दुरूद इब्राहिम निमाज़ पढ़णु वाजिब न आहे, सुन्नत आहे। असां हनफियुनि वटि, पर इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह जे मज़हब में, शाफ़ी मज़हब में दुरूद इब्राहिमी पढ़ण अतयात का बाद में आखिरी कदम में वेंदा आहिनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद।
मल्लम युसल्ली अलैकुम ला सलात लहू। ए अहल बैतो तवाजे मथा जो को दुरूद न पढ़ंदो उन जी त नमाज ही नाहे। मुखे तवा सा मोहब्बत आ अल्लाह पान तवा जी हुब फर्ज कई आहे। सुभान अल्लाह। अब आए मोहब्बत अहल बैत जी के कोने का रख भी मोहब्बत अहल बैत जी के कौन रख भी सल्लल्लाहु अलैहि या किताब तफसीर कबीर में इमाम राज़ी फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह बड़ो इमाम थी गुजरियो जलील कदर असांजे इमाम नालो इमाम फखरुद्दीन राज़ी रहमतुल्लाह अलैह उन बुधायो आ त अहल बैत सां मोहब्बत रखण जो फ़ाइदो छा। सुभान अल्लाह। ध्यान मुड़े कर हिक हदीस में तव्हांखे ॿुधायां सॼो ध्यान मुड़े कयो इमाम फखरुद्दीन राज़ी हदीस तो पढ़े बयान में फरमाए पहली हदीस फरमाए तो मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात शहीदा। जेको माण्हू आल बैतन जी मोहब्बत में मरी वञे मौत त अचणो आहे मौत अचणो आहे हिकड़े ॾींहुं मरणो आहे जिंदगी गुजरे थी पई ख़बर न आहे त कॾहिं मौत अची वेंदी। अॼु असां दुनिया में जहिड़ा आहियूं सुभाणे क़ब्र जा महिमान थींदासीं। अॼु हयात आहियूं सुभाणे मरण वारा आहियूं। सदाई रहण जे लाइ हिते कोन आया ये सदाई रहण हुजे हा त मुंहिंजो इमाम हुसैन अॼु मौजूद हुजे हा। जे सदाई रहण हुजे हा त रहमतल लिल आलमीन नबी बि अॼु ज़ाहिर मौजूद हुजन आ ज़मीन ते हुजन। शहीद जिंदा है नबी पाक कब्र में जिंदा है पर बज़ाहिर बरज़ के पर्दे जे पोया है मुझे लजपाल नबी के अल्लाह ताला मौत दिनो त असा के भी मरणो आहे कब्र में वञणो आहे। ओ मिठा भली जिंदगी आहे जो जिंदगी त गुजरे पई पर हयाती गुजरे त अहल बैतन सां मोहब्बत रखंदे गुजरे। हिकड़ा माल कमाइण में जिंदगी बर्बाद कंदा आहिनि न पैसो मिलियो न दौलत मिली सॼी जिंदगी पैसो कमाईंदे गुजरी। सुबुह जो उथंदो त पैसनि जी सोच शाम जो सुम्हंदो बचड़ा ॿार वेठा आहिनि पर ध्यान दुकान ॾे आ ध्यान कारखाने ॾे आ ध्यान कारोबार ॾे आ। बचड़ा ॿार खिली ॻाल्हाइण जे लाइ सिखंदा पिया पर हमरा जो 24 कलाक ध्यान दुनिया कमाइण ॾे आ। वो दुनिया कमाइण में ब्याज जो ख्याल न रखंदो हराम कमाई जो ख्याल न रखंदो। हराम ज़रियो हुजे पैसो अचे बस वो हराम या हलाल तवज्जो न रहियो हिलाल हराम जो ख्याल न रहियो। मिठा इहो पैसो खणी को कब्र में न वेंदो आहे कंहिंजे कफन में तो कॾहिं खीसो न ॾिठो हूंदो जो 5 लख खनि खीसे में खयो वञे त कब्र में फ़ाइदो ॾींदो। बत्तियूं लॻाई बिजलियूं लॻाई बंगला अॼई हेॾा साह निकिरंदो न बंगले जो मालिक ॿियो बणिजी वेंदो। हेॾा साह निकिरंदई तुंहिंजे ज़मीन जा खातेदार मटिजी वेंदा। तुंहिंजी वनी रनड़ सड़बी तुंहिंजा बच्चा यतीम सड़बा तुंहिंजो माल मिल्कियत विरहाइजी वेंदो। जे बेड ते बिस्तर ते खटोले ते सुम्हंदो ई उन ते सुम्हण वारा ॿिया अची वेंदा। तुंहिंजे जिस्म जा कपिड़ा पहिरण वारा ॿिया अची वेंदा। हेॾा
जेके जिस्म ते लिबास पहिरियल थई मुन्ना लाहे वठंदी भला जे लथो न त कैंची सां कपे ॿिए कपड़ा लाहे वठंदई अनस दिल कफनी पेराए कले गांधी थी नालो तुझो आज खान आज फलाणो आज वॾो सरदार थो सदाई अजमीर थो सदाई साहिब थो सदाई पर जॾहिं मरंदे त नालो मटाए मैयत सुभान अल्लाह सच मुझा साईं नालो मैयत ख़बर जल्दी मुर्दे के बेजार मैयत के दफन करे वञो मां चला यार दोस्त ईंदा कचहरी करण जे लाइ पर जॾहिं मरंदे ते यार दोस्त इन जे लाइ ईंदा त एॾी देर छा ला कई अथव मैयत खे रखण सही न आहे हलो वञी दफ़न करे अचूंसि वञी क़बर में मण मिटीअ हेठि दफ़न कंदई लतूं हणी मण मिटीअ खे ज़ोर ॾेई पूरे कंदई उनमें जिथे न बत्ती हूंदी न सुआहो हूंदो मुंहिंजे लजपाल नबी फरमायो त उहो क़बर वारो दाहूं करे चवंदो आहे ओ वञण वारा थोरी देर त बि मुंहिंजे मथां क़ुरान जूं आयतूं पढ़ियो सुभान अल्लाह मुंहिंजे मथां इस्तिग़फ़ार पढ़ियो वञो अमर काॾे वियणा दोस्त प्यारा ओ मां इठ मिट पीउ मां वीचारा तन जो रहियो न निशान वो यार बिन ॾींहंनि जो तूं मेहमान ॼाण छॾई मकान वो यार बिन ॾींहंनि जो तूं मेहमान जिंदगी छा आहे जिस्म उघाड़ो खणी आयो है बस आंसी बिल कफन पहिरे वञी क़बर में पवंदी हेॾी जिंदगी कमाए बचपन में न अबे मां माल पेट में निकितो हुए कुछ माल खणी कोन आयो जीअं हथे खाली आए तीअं हथे खाली रहियो दुनिया जे पोयां इन दौलत जे पोयां हिलालो जो शहर सदाई खां हले पियो हे बाज़ारूं साॻियूं हूंदियूं हे वण साॻिया हूंदा हे प्लाट साॻिया हूंदा पर ख़बर न आहे त सुभाणे हिन बाज़ारुनि खे ॾिसण जे लाइ असां हूंदासीं अलाए न हूंदासीं अलाए ज़िंदगी में सुभाणे असांखे नसीब थिए अलाए न थिए हे जलसा थींदा रहंदा पर मुमकिन आहे ईंदड़ साल कुर्सीअ ते वेहण वारा ॿिया अची वञनि ॿुधण वारा ॿिया अची वञनि ज़रे जो फ़िक्र न आहे दुनिया कमाइण जो फ़िक्र रखी माल कमाइण जो फ़िक्र रखी दौलत कमाइण जो फ़िक्र रखी पैसो किथां अचे रिश्तो कंहिंसां जोड़ियां इहो फ़िक्र रखी त कर्ज़ लाहिणो आहे फलाणे खे पैसा ॾियणा आहिनि इहो सोच धारी पर इहो फ़िक्र न रखे त दा क़बर में सुवाल थींदो त महबूब खे सुञातो सुभान अल्लाह सच मुझा साईं क़बर में सुवाल थींदो तुझो रब केड़ो आ मां दीन कर तुझो दीन केड़ो आ तू महबूब मुस्तफा जी सूरत ईंदी पुछा कई वेंदी मां कुंत तकूल फी हक़ हादर रजुल इन जवान जे बारे में छा चवंदो हुए मिठा जे हिते अमल कयो हूंदई त आशिक हूंदो सो त चवंदो दुनिया वारो ए मलाइको ए मुनकिर नकीरो कंहिंजे बारे में था सुवाल कयो मां त महबूब जे लाइ सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे त कॾहिं मरंदुसि कॾहिं यार जो दीदार सुभान अल्लाह सुभान अल्लाह आशिक़नि जी मदद जे लाइ नबी पाण क़बर में हली सुभान अल्लाह आ गए क़ब्र में बिछुड़वाने दर्द कितना है उम्मती के लिए इतना काफी है जिंदगी के लिए रख ले आका जो नौकरी के लिए रख ले आका जो चाकरी के लिए इतना काफी है
के लिए आशिक ने यार कबूल फरमा महबूब शरफ इस्लामी ने कबूल फरमा जिथे मोहब्बत रखी नहीं तो कब्र में चौंदे तो इहो यार फलाना जेने नाम जिंदगी गुजारी अरे याद रखना जने महबूब जी सुञाणप कब्र में नसीब न थी जने सवालनि जा जवाब नसीब न थिया मुझे लजपाल नबी फरमायो त अल्लाह जो अमर थींदो ए मलाइको हिन जी कब्र के जहन्नम जी खड्ड बनायो वने नबी बन फरमायो कुबूरुन नीरानुन मिनन नार के कब्रूं एड़ियूं हन जेके जहन्नम जे खड्डन में जा खड्डूं बनायो वेंदियूं आहिनि जिन सवालनि जा जवाब न ॾिना जिन जिंदगी बदकिरदारी में गुज़ारी होला लूरो जवारा हे मां तोखे हथ ठोकियूं ॻाल्हियूं नथो ॿुधायां तोखे क़ुरान हदीस तो ॿुधायां पियो मथां ईअं सम्झी त साईं ॻाल्हियूं करे वियो मरंदासीं मिटीअ में मिली वेंदासीं छाजा पुछाणा छाजूं ॻाल्हियूं पर मरंदे त ख़बर पवंदी हबीब फरमायो जॾहिं सुवालनि जा जवाब न ॾींदो आहे बानो अल्लाह ताला जो अमर थींदो आहे हिन जे सॼे बाहि बायो हिन जे खॿे बाहि बायो हिन जी सेरांदी खां बाहि बायो हिन जी पेरांदी खां बाहि बायो हबीब फरमायो हुन जी कब्र खे एतिरो सोढ़ो कयो वेंदो आहे हुन जूं पासरातियुनि में ईअं मिली वेंदियूं आहिनि जे ॿई आङुरियूं पाण में हथनि जूं मिलाए छॾनि हुन जी कब्र में हुनखे इहो अज़ाब थींदो मिठा जे कब्र जे अज़ाब खां निजात खपई आख़िरत में मदीने वारे साईं जी शिफ़ात खपई त अॼु वाइदो कर त मदीने वारे साईं सां ऐं हुन जे घराणे सां मोहब्बत रखण वारो बणिजी वेंदुसि समझो था अज़ाब खां निजात खपे कि न खपे कंहिंखे अज़ाब खां निजात हाणे थकायो 15 मिनट रुकी 15 सुभान अल्लाह हदीस ॿुधायां सुभान अल्लाह अहल बैत जी मोहब्बत जो केॾो फ़ाइदो पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मम्मात अल्लाहु बिआल मुहम्मदिन मात शहीदा जेको अहल बैत जी मोहब्बत में मरी वञे वो ॼण के शहीद थी मुओ आहे जे क़यामत जे ॾियारे शहीदन के दर्जो मिलंदो जे क़यामत जे ॾियारे शहीदन जा गुनाह अल्लाह बख़्शे छॾींदो शहीदन के बिना हिसाब किताब जे जन्नत में उमाणियो वेंदो मदीने वारो साईं तो फरमाए जेको मुझे अहल बैतन जी मोहब्बत में मरी वञे त अल्लाह ताला शहीदन सां गॾाए बिना हिसाब किताब जे उनखे जन्नत में उमाणे छॾींदो इला अम्मा ताला हुब्बे आल मुहम्मदिन मात मगफूरन लहू वो माण्हू जेको अहल बैतन जी मोहब्बत में मरी वञे हबीब फरमायो त अल्लाह ताला उन जा समूरा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे क़यामत जे ॾियारे शहीदन सां उथारियो वेंदो मरदो त समूरा गुनाह बख़्शजी वेंदा व मम्मात अला हुब्बे आल मुहम्मदिन मात ताइबा जेको माण्हू अहल बैत जी मोहब्बत में मरी वञे गोया के अल्लाह ताला उनखे ताइबन जी माना तौबा ताइब थियण वारनि जी जमात में बनाए छॾियो आहे जेको माण्हू सही बुखारी जे हदीस आहे जेको माण्हू गुनाह खां तौबा ताइब थिए उन ॼण के गुनाह कयो ई कोन्हे सुभान अल्लाह अहल बैत जी मोहब्बत में फ़ाइदो आहे
मुझे मुर्शिद मातली वाले फरमाया असा हैदर जा हुबदार आयो असा हैदर जा हुबदार आयो कंदा आल नबी असा प्यार आयो असा हैदर जा हुबदार आयो असा कारा कपड़ा को न ढक्यूं असा झंडन अगियां को न झुको असा फिट को मातम को न कयूं कंदा मस्जिद सा असा प्यार आयो असा हैदर जा हुबदार आयो असा हैदर जा हुबदार आल बेत जो हुबदार आई त आल बेत जी रात अमल करनो पवंदो इमाम हुसैन जो हुबदार आई त हुसैन जी दिन रात अमल मत करना सदाई पांजे हुसैनी सदाई अहल बैत जो हुबदार ऐ वरी भंग पियंदो वती वरी नशो वापराईंदो वती वरी बरकताई वाला कम कंदो वती वरी बराबर निंद निहारींदो वती अड़े ते हुसैन जो हुबदार आई त मुझे इमाम जी मोहब्बत कुरान साईं नमाज साईं इमाम हुसैन जो सर नेज़े ते सुवाला करबला जो मैदाना अहिया जालिम सर अक़दस के जड़े कपियो आई नेज़े ते सुवाल कयो जमाल ॾिठो तारीख़ दाननि लिखियो तो हुसैन जी ज़बान ते सर अक़दस मां बि आवाज़ अल्लाह जे कुरान जी तिलावत जो जारी करे कुरान से मोहब्बत हुई कि न कोन हुई बेशक मुझे इमाम हुसैन की मोहब्बत कुरान से सुभान अल्लाह अम्मा ज़ैनब साईं जी मोहब्बत कुरान से साईं जने दिमश्क करबला आई जने नशे मुबारक अहल बैत इत्तहार जाए करबला जे शहीद जा अम्मा ज़ैनब साईं दफन कया ओ करबला मां जने साईं काफिलो वठी मदीने पाक पहुती त 72 कुरान मजीद या किया खत्मा कढिया 72 दफा कुरान पढ़ी साईं करीम जी दरबार में अची दाम पेश कई वेंदे या रसूल अल्लाह तुझे इमाम हुसैन के कत्ल कयो वियो उन जी खिदमत जे लाइ ईसा अलैहिस्सलाम जे लाइ 72 कुरान जा पढ़ी आई अम्मा ज़ैनब साईं कुरान से मोहब्बत रखी इमाम ज़ैनुल आबिदीन कुरान से मोहब्बत रखी अहल बैत में कुरान से मोहब्बत रखी जे अहल बैत जो हुबदार आई त दीन से मोहब्बत रखनी पवंदी अल्लाह मुझे इमाम हुसैन जी मोहब्बत दाढ़ी से सुभान अल्लाह दाढ़ी चेहरे ते हुई सुभान अल्लाह दाढ़ी पूरे इमाम हुसैन जो अहल बैत जो किरदार नाहे सरे अक़दस मुबारक जने फातिमा जी हुकूमत आई हुई इराक जे मथा ए मिस्र जे मथा फातिमा छा कयो जो दिमश्क में इमाम हुसैन अली मकाम में सरे अक़दस मदफून हुयो वो कुत्ता कटराए इमाम अली मकाम जे सरे अक़दस के वो मिस्र जे शहर काहरा में दफन कयो उते अज ताईं इमाम अली मकाम जे सरे अक़दस जी मज़ार ठहला अज खां 50-60 साल अग में मानो एतराज कयो ध्यान मुझे आपका जो मानो एतराज कयो साईं सरे अक़दस मुबारक जो घणी मज़ार ठहल दिमश्क में इराक में करबला में कूफे में मदीने पाक में जन्नतुल बकी में मदीने वाले साईं के शहजादे इमाम हुसैन जी मज़ार हाने काहरा में बाहे बुधायो दिया हकीकत या पूरी मज़ार ओ जामिया अल अज़हर मिस्र जी वडे में वडी अहल सुन्नत जी यूनिवर्सिटी उन जो मुफ्ती आज़म हुयो उन जो त या मज़ार खोली था जे हकीकत में इमाम जी मज़ार सरे अक़दस जी हुंदी त मुझे इमाम जो सिर मुबारक अज भी सही सलामत होंदो ऐं जडे उहा मज़ार अक़दस काहरा में सॼे जहान ॾिठो सॼो काहरा रंगजी पियो त नवासाए नबी इमाम हुसैन जो दीदार कजे मज़ार खोलियनि पूरो काहरा जो शहर खुशबू में महकी उठियो ऐं सॼे जहान ॾिठो त इमाम हुसैन जो सरे अक़दस 1300 साल गुज़रण खां बाद में बि इएं सही सलामत हुयो ॼण के अॼु
सुन जी मज़ार अक़दस में दफन कयो वियो वरी जो सुभान अल्लाह उहे गवाह लिखियो किताबनि में त इमाम हुसैन जी दाढ़ी मुबारक सुमारी मुबारक पुठ मुताबिक पूरी जो सुन्नत अहले सुन्नत दी आहे सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह ज़िना करण यज़ीद जो कम हुयो शराब पीअण यज़ीद जो कम हुयो बदकिरदारी करण यज़ीद जो कम हुयो बेवफाई करण कूफे वारन जो कम हुयो वादा खिलाफी करण कूफिन जो कम हुआ दार आहे त अहल बैतन जो किरदार अलवरा हुसैनी थींदे या यज़ीदी थींदे हुसैनी केड़ा हुसैनी थींदा हथ त मथे खणो वञे सब इमाम हुसैन जा उदार थींदो ओ इमाम जी करबला में पैगाम अल्लाह आहे को जो जिया करबला के मैदान में दीन वेगण थी वियो हुयो ते इमाम हुसैन जे दीन के गाग ऊंचो करे देखायो हुयो अज वरी भी यज़ीदी कुवत अज मुसलमान जे पोया लगी माहल त दीन के नीचो करे देखायो वने पर को उछंदो लकलू रोंग मारो जेको हुसैनी किरदार अपनाए दिखारे अमल कबो कि न कोन कबो इंशाअल्लाह वज वायदो करते इंशाअल्लाह 5 वक्त नमाज पढ़ना इंशाअल्लाह केड़ा नमाज पढ़ना अल्लाह हथ वाली की सन है तद तिए वे आसे पैसा को दो मथे हथ गणत मान नमाज पढ़ना हां बड़ी नमाज है पंजो नमाज पढ़ो मिठा नमाज दीन जो थंब है नमाज ईमान जो हिस्सो वाक़ी सलात वला तकूनु मिनल मुशरिकीन नमाज कायम कयो मुशरिकन में गाल थियो इमाम हुसैन सिखायो त मदीने वाले साईं जी सुन्नत ते अमल करे दीन जे मथा अमल करे दिखायो भले बच्चा कुर्बान थी वने सिर कुर्बान थी वने जान हली वने वतन छड़नो पवे त वतन छड़बो बच्चा कुर्बान करबा बच्चा अली अकबर जेड़ा अली असगर जेड़ा बच्चा जवान अब्बास जेड़ा पर पूरे कुर्बान थींदा या भाई कुर्बान थींदा या भाई कुर्बान थींदा या पर मुझे इमाम साबित करे दिखायो दीन ते ये अमल करबो जो हुसैन से अमल कयो अलैहिस्सलातु व तस्लीम अमल कयो साले अचो सदोरा अचो हराम कमाई का बचो बदकिरदारी का बचो त अल्लाह राजी अल्लाह जो हबीब राजी थे अल्लाह मुझो चवण तमाम गुजर पानी बारगाह में कबूल मंजूर फरमाए अल्लाह ताला असा सबनी के इमाम आली मकाम की सच्ची मोहब्बत नसीब फरमाए अल्लाह ताला का दुआ है त मुहर्रम हराम जो महीनो अचे पियो ऐं असा मुल्क पाकिस्तान जे मथा सदाई मसाला मुहर्रम में थींदा आहिनि अल्लाह का दुआ है मुहर्रम जो महीनो असा मुसलमान जा खैर आफियत बरकत वारो बणी अचे अल्लाह ताला शाह मनी तौफीक अता फरमाए खास दुआ कश्मीर की आजादी दिला करो त अल्लाह असानी मुसलमान कश्मीरी भाई ने मदद फरमा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना हबीबना मुहम्मद व अला आलिहि व सल्लम या अल्लाह सना गुनाह माफ फरमा खत्म दर फरमा मदीने वाले साईं की सच्ची मोहब्बत नसीब फरमा हुए कम करा जिन में तू राजी तो हबीब राजी थे मौला कर्ज वारन जा कर्ज ला बीमारन की शिफा अता फरमा साइल जा सवाल पूरा फरमा असा जे मजलूम कश्मीरी भाइरन की तू मदद फरमा कश्मीर के पाकिस्तान जो हिस्सो बना कश्मीर की आजादी अता फरमा ए मुजा मौला पाक फौज जी मदद फरमा ए मुजा मौला असा मुल्क पाकिस्तान की तू हिफाजत फरमा असा सबनी दे दिल जो मुरादो पूरी फरमा जन ये नूरानी महफिल सजाया खर्च कयो त सबनी दे रिज़्क रोजी में बरकत नाज़िल फरमा असी जेकी भी महफिल में शरीक थिया आयो जेकी भी दुआ ते आमीन चवन था ए मुजा मौला मदीने वाले साईं जे सदके शुहदाए करबला जे सदके सबनी जे दिल जो जायज मकसद मुरादो पूरी फरमा सल्लल्लाहु अलैहि व सल्लम कमर वाले सुने मान जिला मुझे मुर्शिद मिश्र त्रिपर साईं जिला जल्दी दुआ करो अल्लाह उनकी सेहत आफियत अता फरमाए मौला
अहल बैत अतार जो हिकिड़ो असां वटि सुहिणो नमूनो मुंहिंजो हज़रत साईं कंबर वारा साईं मौजूद आहिनि उन्हनि जो सायो असां ते क़ाइम ई दाइम फरमा संदन जे फैज़ में इज़त में बरकत अता फरमा संदन जे मुरीदन में बरकत अता फरमा उन्हनि जो सायो असां जे मथां तादेर क़ाइम ई दाइम फरमा मुंहिंजे मिठड़ा मुर्शिद करीम सोने दिल पर साईं खे सेहत आफियत तंदुरुस्ती अता फरमा उन्हनि जो इल्म असां जे मथां क़ाइम ई दाइम फरमा सल्लल्लाहु अलैहि